Biology class 9 लाइ chapter 3 lesson 18 problems to conserve biodiversity हयातियाती फ़र्क़ बचाइण में दरपेश मसाइला। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नज़ीला चन्ना। आउं आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे problems associated to conserve biodiversity in Pakistan। पाकिस्तान जे अंदरि हयातियाती फ़र्क़ बचाइण सां लाॻापियल मसाइला। Problems associated to conserve biodiversity in Pakistan। पाकिस्तान जे अंदरि जेको हयातियाती फ़र्क़ आहिनि, मिसाल जे तौर ते मुख़्तलिफ़ जेके जानदार आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण में कुझु दरपेश मसाइला आहिनि। द आर्टिकल फ्रॉम 2009 2009 में हिकिड़ो आर्टिकल छपियो बायोडाइवर्सिटी इन पाकिस्तान की इश्यूज़। पाकिस्तान जे अंदरि बायोडाइवर्सिटीअ जा कुझु अहम मसाइला। आइडेंटिफाइड सम ऑफ द प्राइमरी चैलेंजेस टू इम्प्लीमेंट बायोडाइवर्सिटी एक्शन प्लान। और उन आर्टिकल जे अंदरि कुझु बुनियादी मसाइला जेके हुया बायोडाइवर्सिटी एक्शन प्लान इम्प्लीमेंट करण में जेके दरपेश आया उन्हनि जो ज़िक्र थियल आहे। मिसाल जे तौर ते लेक ऑफ अवेयरनेस ऑफ इन्वायरमेंटल इश्यूज़ ऑन द पार्ट ऑफ डिसीजन मेकर्स एंड सिविल सोसाइटी। सिविल सोसाइटीअ जे अंदरि जेको आम माण्हू आहे उन जे अंदरि ऐं जेके फ़ैसिला कुन जेके इदारा आहिनि या जेके माण्हू आहिनि उन्हनि वटि माहौलियाती जेको सवाल आहे या माहौलियाती जेके मसाइला आहिनि उन्हनि जी अवेयरनेस जी तमामु घणी खोट आहे। मिसाल जे तौर ते असांजो माण्हू जेको आहे सो तमामु घणियूं जेके बार बार ॿुॾूं अचनि थियूं पियूं या जेका ज़मीन खाजी वई आहे समुंड जे करे या जेको थर में जेको कोयलो निकिरे थो पियो उन जा जेके माहौलियाती मसाइला पैदा थियनि था पिया उन्हनि ॾांहुं उनजी अवेयरनेस ॾाढी घटि आहे। ॿियो आहे त वीक गवर्नेंस, हुकूमती नाअहली, स्लो डिसीजन मेकिंग प्रोसेस, फ़ैसिलनि जो सुस्त रफ़्तारी सां ठहणु, इनएबिलिटी टू कंसेप्चुअलाइज़ पॉलिसियुनि खे न ठाहे सघण जी नाअहली एंड लेक ऑफ डिस्टिंक्शन बिटवीन पब्लिक एंड प्राइवेट इंट्रस्ट। ऐं जेकी वरी अवामी मफ़ाद आहिनि ऐं जेके निजी मफ़ाद आहिनि उन्हनि जे विच में फ़र्क़ु करण जी खोट। मिसाल जे तौर ते हाणे हिकिड़ो जेको सरमाएदार या जेका इंडस्ट्री हणे थो माण्हू त उहो लाज़मी तौर ते पंहिंजा जेके मफ़ाद आहिनि उहे ॾिसंदो, पर उन इलाइक़े में उते कहिड़ा असर पैदा थींदा, माहौल में कहिड़ो गंद किचिरो फैलिजंदो ऐं असांजे माहौल में कहिड़ा जेके आहिनि मसाइला पैदा थींदा, पाणी कीअं ख़राबु थींदो उन ॾांहुं उनजो को बि ख़्यालु कोन हूंदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते थर में कोयलो निकिरे थो पियो त जेको कोयलो उते कढे थो उनखे सिर्फ़ु कोयले मंझां हासिलु थींदड़ तवानाई ऐं उन मां जेको मफ़ाद आहे उहो नज़र ईंदो, पर उन कोयले निकिरण जे करे उतां जो जेको पाणी ख़राबु थिए थो, जेको उतां जी आबी जीवत मरे थी, उतां जा जेके ॿूटा ख़राबु थियनि था, हवा ख़राबु थिए थी, उन ॾांहुं उनजो ख़्यालु कोन्हे को। तंहिंजे करे हुकूमत जेका आहे इन पब्लिक ऐं प्राइवेट इंट्रस्ट जे विच में बि फ़र्क़ु करण जी अहल कोन्हे या उहा उन में नाकाम वञे थी। वीक कैपेसिटी ऑफ गवर्नमेंट डिपार्टमेंट्स, हुकूमती जेके इदारा आहिनि उन्हनि जी जेका कैपेसिटी आहे उहा तमामु घणी कमज़ोर आहे कमु करण जी। ऐं लेक ऑफ फंडिंग वग़ैरह जेका आहे सा उहा बि इन्वायरमेंटल इश्यूज़ ते तमामु घटि थींदी आहे, उन जे करे उन्हनि ॾांहुं अवेयरनेस जा प्रोग्राम वग़ैरह उहे पिणु घटि थियनि था। इहे कुझु सबब 2009 जे हिन आर्टिकल में ॿुधाया विया जंहिंजे करे पाकिस्तान जे अंदरि बायोडाइवर्सिटी एक्शन प्लान जेको इम्प्लीमेंट थियणो हुयो उन में प्राइमरी चैलेंजिस तौर ते इहे साम्हूं अची विया। द इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर IUCN हिकिड़ो इंटरनेशनल इदारो आहे फितरत खे तहफ़ुज़ ॾियण वारो, जंहिंखे IUCN शॉर्ट फॉर्म में चवंदा इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर। उन इहा रिपोर्ट कई आहे त 75% ऑफ जेनेटिक डाइवर्सिटी ऑफ एग्रीकल्चरल क्रॉप्स हैज़ बीन लॉस्ट। तक़रीबन जेको 75% आहे असांजे ज़रई फ़सुलनि जो उनजो जेको जीनियाती फ़र्क़ु आहे उहो हाणे मिसारजी चुको आहे। यानी 75% जेके असां वटि वैराइटीज़ हुयूं असांजे ज़रई फ़सुलनि जूं उहे हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि। 75% ऑफ द वर्ल्ड्स फिशरीज़ आर ओवर एक्सप्लॉइटेड। 75% असांजो जेको मच्छियूं आहिनि उहे पिणु हाणे दाव ते लॻल आहिनि। एंड 1/3 ऑफ द कोरल रीफ्स आर थ्रेटेंड विद एक्सटिंक्शन। ऐं असांजो 1/3 हिसो जेको कोरल रीफ आहिनि जिन खे असां मरजानी जानदार चऊं था उहे पिणु हाणे ख़तमु थियण ते आहिनि। इहे जेको कोरल रीफ्स आहिनि उन्हनि खे असीं जेको समुंड आहे उन्हनि जे अंदरि ॾिसंदा आहियूं त उहो असांजे इन बरसाति जे करे पिणु पवंदो आहे ऐं किनारनि ते इन्हनि जो तमामु घणो अहम किरदारु हूंदो आहे। इहे सॉइल इरोजन खां कोरल रीफ्स जेके आहिनि उहे रोकींदा आहिनि, ज़मीन जी खाद खे पिणु बचाईंदा आहिनि ऐं ॿियनि एक्टिविटीज़ जे लाइ बि उते तमामु अहम किरदारु अदा कंदा आहिनि। उहो पिणु हाणे जेको आहे सो ख़तमु थियण ते आहे। ऐं इहा बि रिपोर्ट कई वई आहे त मोर देन 20 राइस वेट प्लांट्स हैव बीन लिस्टेड एज थ्रेटेंड ऑन द लेटेस्ट वर्जन ऑफ द IUCN रेड लिस्ट। इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर जी रेड लिस्ट जेका जारी कई वई आहे
उन में इहो ॿुधायो वियो आहे त तक़रीबन 20 खां मथे चांवरनि ऐं कणिक जा जेके ॿूटा आहिनि उहे पिणु हाणे ख़तरे हेठि आहिनि त उहे ख़तमु थी सघनि था। What is happening to agro biodiversity? ज़रई जेके जीनियाती फ़र्क़ आहिनि, जेके ज़रई फ़सुल आहिनि, उन्हनि जे हयातियाती फ़र्क़ सां छा थी रहियो आहे? Since the 1900 19वीं सदीअ खां some 75% of plant genetic diversity has been lost. तक़रीबन 75% ज़रई ॿूटा जेके आहिनि उन्हनि जो जेको जीनियाती फ़र्क़ आहे उहो ख़तमु थी चुको आहे। As farmers worldwide have left their multiple local varieties and land races for genetically uniform high yielding varieties. छो त हाणे हारी छा था कनि त उहे पंहिंजूं तमामु घणियूं जेके लोकल वेराइटीज़ आहिनि, जेके लोकल जिन्सूं आहिनि फ़सुलनि जूं, उन्हनि खे छॾे करे हाणे तमामु घणी उपत वारा जेके इम्पोर्ट थियल जिन्सूं अचनि थियूं पियूं उन्हनि खे उहे इस्तेमालु करणु लॻा आहिनि। 30% of livestock breeds are at risk of extinction. तक़रीबन जेको असांजो चौपायो माल आहे उन्हनि जे नसुल जो 30% ख़तमु थियण जे रिस्क हेठि आहे। 6 breeds are lost each month. इहो चयो वञे थो त हर महीने तक़रीबन 6 जेके नसुल आहिनि उहे ख़तमु थी रहिया आहिनि। Today 75% of the world's food is generated from only 12 plants and 5 animal species. अॼोके दौर में 75% दुनिया जो जेको खाधो आहे उहो सिर्फ़ु 12 ॿूटनि ऐं 5 जेके जानवरनि जूं जिन्सूं आहिनि उन्हनि मां ई हासिलु थी रहियो आहे। Of the 4% of the 250,000 and 3 lakhs non-edible plants species, only 150 to 200 are used by humans. 2.5 लखनि खां तक़रीबन जेको आहे सो 3 लखनि ताईं जेकी असांजा ॼातल या जेकी आम तौर ते खाॼंदड़ जे ॿूटनि जूं जिन्सूं आहिनि उन्हनि जो 4% मञा सिर्फ़ु 150 या 200 जेके असांजा एडिबल प्लांट स्पीशीज़ आहिनि उहो ई इंसानु अॼुकल्ह इस्तेमालु करे थो। Only 3 rice, maize and wheat contribute nearly 60% of the calories and proteins obtained by humans from plants. इंसानु जेको ॿूटनि मंझां प्रोटीन्स ऐं कैलोरीज़ जेके हासिलु करे थो उन्हनि जो 60% सिर्फ़ु 3 ॿूटनि मां चांवर, मकई ऐं कणिक मंझां हासिलु थिए थो पियो। Animals provide some 30% of human requirements for food and agriculture. ज़रात ऐं खाधे जे लाइ जेके इंसानी ज़रूरतूं आहिनि उन जो 30% सिर्फ़ु असांजा जेके जानवर आहिनि उहे असांखे मुहैया कनि था पिया। And 12% of the world's population live almost entirely on products from ruminants. ऐं तक़रीबन जेको असांजी दुनिया जी आबादी आहे उन जो 12% उहो ओगर वराए जेके खाईंदड़ जानवर आहिनि उन्हनि जी प्रोडक्ट्स ते ई निर्भर आहे। इहा जेका रिपोर्ट आहे उहा असांजे फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन यूनाइटेड नेशंस जे तरफ़ां जेका आहे उहा शाया कई वई आहे। सिंध जे अंदरि बि इहो तमामु घणो मसइलो थी रहियो आहे या असां ॾिसूं था पिया त जीअं असां वटि लोकल वेराइटीज़ हुयूं चांवरनि जूं मिसाल जे तौर ते सुखदासी, हाणे उहे तव्हांखे फ़सुलनि जे अंदरि थींदे कोन मिलंदियूं। ईअं ॿियूं खोड़ सारियूं जिन्सूं आहिनि जिन जी जॻह ते हाणे इम्पोर्टेड जेके जिन्सूं आहिनि फ़सुलनि जूं उहे हाणे पोखियूं वञनि थियूं त जीअं तकड़ में तमामु थोरे पाणी जे मक़दार ते ऐं वरी तमामु घणी उन्हनि जी प्रोडक्ट हुजण जे करे उन्हनि खे रिप्लेस कयो थो वञे। इन रिप्लेसमेंट जे करे छा थो थिए त जेके असांजूं लोकल वेराइटीज़ आहिनि या मक़ामी जिन्सूं आहिनि असुलु उहो ख़तमु थो थिए। त हयातियाती जेको फ़र्क़ु आहे ॿूटनि जे अंदरि जेको माहौल जे लिहाज़ खां हर हिकु इकोसिस्टम में अंदरि मुख़्तलिफ़ जेके ॿूटा पोखिबा हुआ उहे हाणे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदा वञनि था पिया। ईअं ई वरी हाणे वणनि में बि नज़र अचे थो पियो त वण जेके आहिनि तव्हां ॾिसो त तव्हांखे हर हंध ते कोनो नज़र ईंदो। तव्हांखे हाणे निम जो जेको वणु आहे उहो घटिजंदे नज़र ईंदो त उहो तमामु घटि थो पोखियो वञे। बेद मुश्क जेको आहे उहो तव्हांखे घणो नज़र ईंदो। ॿिया जेके असांजा मक़ामी ॿूटा आहिनि सिंधी बबूर आहे, अहिड़े क़िस्म जा ॿूटा पिपर आहे उहे तव्हांखे हाणे रेयरली किथे नज़र ईंदा। जेकॾहिं ईअं ई सूरत हाल रही त असांजा जेके मक़ामी ॿूटा आहिनि या जेके जिन्सूं आहिनि इहो जेको समूरो हयातियाती फ़र्क़ु आहे ॿूटनि जे अंदरि फ़सुलनि जे अंदरि उहो ख़तमु थींदो वेंदो। Man is the factor which is directly involved in the destruction of biodiversity. बायोडाइवर्सिटीअ जी तबाहीअ में माण्हू जेको आहे उहो हिकु डायरेक्ट एलिमेंट तौर ते असरअंदाज़ थिए थो। द टेबल बिलो शो सम ऑफ द ह्यूमन इंटरवेंशन इन द लॉस ऑफ बायोडाइवर्सिटी। माण्हूअ जूं ही सरगर्मियूं आहिनि जेके बायोडाइवर्सिटीअ खे ख़तमु करण में उन्हनि जो हथु आहे। मिसाल जे तौर ते अर्बनाइज़ेशन आहे या इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे, सनअतुनि जो ठहणु आहे या शहरनि जो जेको अॾुजणु आहे उन जे करे पिणु छा थो थिए त तव्हांजो जेको बायोडाइवर्सिटी आहे उहा ख़तमु थी थिए। छो त अर्बनाइज़ेशन जे लाइ शहर अॾण जे लाइ तव्हांखे जेको जेकॾहिं किथे को ग्रास लैंड आहे त उहो बि तव्हांखे वरारणो पवे थो या वरी जेको असांजा ॿेला आहिनि उन्हनि जी कटाई कई वञे थी
इन ओवर पॉपुलेशन थिए थी। ओवर पॉपुलेशन लीड्स टू द नीड ऑफ बिल्डिंग्स। घणी आबादी थियण जे करे वरी तव्हांखे जेको आहे सो प्लाटनि जी तमामु घणी ज़रूरत पवे थी। हिते पाकिस्तान जे अंदरि त प्लाटनि जी एतिरी ज़रूरत कोन्हे का, पर जेको हाणे कारोबार मुख्य तौर ते थिए थो पियो उहो रियल इस्टेट जो थिए थो। तमामु वॾा इदारा जेके आहिनि उहे इन रियल इस्टेट जे कारोबार में मुलविस आहिनि। बहरिया टाउन ऐं अहिड़ा ॿिया जेके बि वॾा प्रोजेक्ट आहिनि उहे ॾिसो त उते मक़ामी आबादी ऐं उतां जो जेको इकोसिस्टम आहे उनखे कीअं तबाह करे रहिया आहिनि। डिफोरेस्टेशन जेका थिए थी, ॿेलनि जी कटाई, उन सां छा थो थिए त सॉइल एरोजन थींदी आहे, प्लांट लाइफ डिस्ट्रॉय थींदी आहे, लो रेनफॉल थींदो आहे, यानी ॿेलनि कटिजण जे करे मींहं जो जेको मिक़दारु आहे पवण जो उहा पिणु घटिजी वेंदो आहे। क्लाइमेट चेंज जेका थिए थी, माहौलियाती तब्दीलियूं, उहो पिणु डिफोरेस्टेशन जे करे थिए थो। माहौलियाती तब्दीलियुनि में सिंध हाणे 2022 में हिकिड़ी तमामु वॾी ॿोॾि ॾिठी, उन खां अॻु 2010 में तमामु वॾी ॿोॾि ॾिठी, जॾहिं त माज़ी में ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त एतिरे थोरे सालनि जे फ़र्क़ सां एॾियूं तमामु वॾियूं ॿोॾियूं आयूं हुजनि। उनजो सबबु पिणु क्लाइमेट चेंज आहे। पॉल्यूशन आहे जंहिंमें जेको असांजो इंडस्ट्रीज़ आहिनि या कोयलो जेको साफ़ु कनि था पिया, उन मंझां जेको गंदु निकिरे थो पियो, ॿियो एसियूं वग़ैरह हलनि थियूं, क्लोरोफ्लोरो कार्बन उन्हनि मां निकिरनि था, उहे पिणु ग्लोबल वार्मिंग में हिसो ॻंढनि था पिया। ग्लोबल वार्मिंग थियण जे करे बि ईअं थो थिए, धरतीअ जो ग्लोब जो गरम थो थिए त उहे जेके बर्फ़ जा वॾा जबल आहिनि, ग्लेशियर्स आहिनि, उहे ॻरनि था ऐं उतां उहे जीअं ई पाणीअ जी सूरत दरियाहनि में अचे थी त उहो असांजे ॿोॾि जी सूरत में बि अचे पहुचनि था। ओवर हंटिंग, शिकार तमामु घणो थिए थो पियो। पंहिंजो जेको आहे सो असांजो अरब जेके आहिनि शहज़ादा, उन्हनि जी सूरत में हिते तमामु घणी सिंध में रड़ रही आहे त शिकार थिए थो पियो। जिन्सूं जेके पखियुनि जूं ॿाहिरां परदेसी पखी रूस मां साइबेरिया मां अचनि था मौसमी लॾ पिलाइण जे करे, उन्हनि खे पिणु हिते शिकार करे ऐं मारियो वञे थो पियो। डायरेक्ट किलिंग ऑफ वाइल्ड एनिमल्स, जेके जानवर आहिनि झंगली जानवर, उन्हनि खे डायरेक्ट जेको आहे सो किलिंग पिणु कई वञे थी पई। इहे मुख्य तौर ते सबबु आहिनि जंहिंजे करे बायोडाइवर्सिटी जेका आहे असांजी उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। क्लाइमेट चेंजिस आर नॉट दी ओनली प्रेशर ऑन आवर एनवायरमेंट्स। माहौलियाती तब्दीलियूं रुगो असांजे मथां इहे ई दबाव जे तौर ते या तब्दीली जे तौर ते असरअंदाज़ नथियूं थियनि। हैबिटेट लॉस एंड डिग्रेडेशन, तव्हांजा जेके हैबिटेट्स आहिनि, जीअं तव्हांजो इकोसिस्टम्स थी विया, उन्हनि जो ज़ाया थियणु, उन्हनि जो ख़तरे में पवणु, ऐं जेको उन्हनि जो ख़तमु थियणु आहे, ख़राबु थियणु आहे। पॉल्यूशन आहे, गदलाइण जो फैलिजणु, ओवर एक्सप्लाइटेशन थिए थी असांजे रिसोर्सिस जी, ॿेलो हुजे या तव्हांजो पाणी हुजे या तव्हांजो जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा ॿिया नेचुरल रिसोर्सिस हुजनि। एंड इन्वेजिव स्पीशीज़ आल्सो प्ले सिग्निफिकेंट रोल्स इन बायोडाइवर्सिटी डिक्लाइन। ऐं जेके इन्वेजिव स्पीशीज़ आहिनि, जेके असां ॿाहिरां घुरायूं था पिया जिन्सूं, ऐं उहे हिते असां हिकिड़े माहौल जूं जिन्सूं आहिनि, हिकिड़े इकोसिस्टम जूं जिन्सूं आहिनि, उन्हनि खे असां उतां खणी करे ऐं ॿियनि इकोसिस्टम्स में जेके लॻायूं था, इन जे करे पिणु बायोडाइवर्सिटीअ जी जेका घटिताई थी आहे या उनजी जेका तबाहकारी थी आहे, इन्हनि सभिनी शयुनि जो तमामु घणो उन में किरदारु आहे। दीज प्रेशर आर बिकॉज ऑफ ह्यूमन इन्वेडिंग एक्टिविटीज़। इहे जेके दबाव आहिनि असांजे इन इन्वायरमेंट्स जे मथां, उहे इंसानी सरगर्मियुनि जे करे पैदा थिया आहिनि। दी इम्पैक्ट ऑफ ह्यूमन एक्टिविटीज़ ऑन बायोडाइवर्सिटी, उन में जेके असांजा तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, ऑलमोस्ट 3 बिलियन पीपल रिलाय ऑन वूड फॉर हीटिंग एंड कुकिंग। तक़रीबन 3 मिलियन जेके माण्हू आहिनि उहे खाध पीते जे लाइ या गर्मी वग़ैरह जे लाइ जेको काठ साड़नि था, उन ॿेलनि ते उन्हनि जो 3 बिलियन माण्हुनि जो उन वण ते या काठ ते दारो मदार आहे। ओवर हंटिंग हैज़ बीन अ सिग्निफिकेंट काज़ ऑफ दी एक्सटिंक्शन ऑफ हंड्रेड्स ऑफ स्पीशीज़। सवें जेके जिन्सूं आहिनि उन्हनि जे एक्सटिंक्ट थियण जो जेको हिकिड़ो वॾो सबबु आहे उहो आहे ओवर हंटिंग एंड द इंडेंजरमेंट ऑफ मैनी मोर सच एज व्हेल्स, आइबेक्स, ओरियल, मारखोर, द नेशनल एनिमल ऑफ पाकिस्तान एक्सेट्रा। इन्हनि जेके जिन्सुनि खे ओवर हंटिंग जे करे नुक़सानु पहुतो आहे, उन्हनि में मारखोर आहे, ऐं जेके वेल्स आहिनि असांजो उहे आहिनि, या तव्हांजो आइबेक्स आहे, या वरी तव्हांजो जेको असांजे हिन सिंधु दरिया जे अंदरि थींदड़ ॿुलहण आहिनि, उहे पिणु तमामु घणियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। कमर्शियल हंटिंग थिए थी, बोथ लीगल एंड इलीगल इज़ द प्रिंसिपल थ्रेट। इहे जेकी कमर्शियल हंटिंग थियनि थियूं पियूं, उहे पिणु लीगल हुजनि या इलीगल हुजनि, उहे बि तमामु वॾो जेको आहे सो इन्हनि जानदारनि जे लाइ ख़तरो साबित थियूं आहिनि। इट इज़ एस्टिमेटेड दैट अबाउट 2 lakhs of the 1 million migratory birds passing through चित्राल are killed during migration। इहो अंदाज़ो ॿुधायो वियो आहे त जेकी माइग्रेटरी बर्ड्स अचनि था, परदेसी पखी अचनि था, सिर्फ़ु चित्राल मंझां
उहो जेको 1 मिलियन माइग्रेटरी बर्ड्स ईंदा आहिनि उन्हनि मंझि जेको आहे सो तक़रीबन 2 लख जेकी पखी आहिनि उन्हनि जो शिकार कयो वञे थो। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।